वाक़े जी ज़िम्मेदारी क़बूलींदड़ दहशतगर्द तंज़ीम दाइश जंहिंजो बुण बुनियाद चयो वञे थो त अल-क़ाइदा जी कुख मां ई थियो, जंहिंखे शुरूआती तौर बशार अल-असद जी हुकूमत ड्राइण ऐं पंहिंजा मुफ़ाद टाड़ण लाइ शाम में इस्तेमालु कयो वियो। शाम हुकूमत मुख़ालिफ़ मुल्कनि पारां न रुॻो दाइश खे पाले ताते जवान कयो वियो, पर अक़ीदती इख़्तिलाफ़नि करे खेसि एतिरो छूट ॾेई छुड़वाग बणाए मुख़्तलिफ़ ख़ितनि ऐं रियासतुनि में छॾियो वियो जो तालिबान, बोको हराम ऐं अहिड़ियुनि ॿिनि खूनख़्वार वेढ़ाकनि खां बि दाइश अॻिते बिलांगूं आहियूं। अॻुवाउनि फुरुनि तेल जे खूहनि ते कब्ज़नि, जिन्सी वापार ऐं ॿियनि ॾोहनि ऐं गुनाहनि मां माली तौरु ॾिसंदे ई ॾिसंदे दाइश वेढ़ाक मज़बूत थींदा विया। वटनि हथियार ऐं ॾोकड़ शाम मुख़ालिफ़ मुल्कनि पारां अॻु ई खेनि मुहैया थियल हुआ ऐं वेढ़ाकनि जा कटक मज़हब जे नाले ते रोज़ जी बुनियाद ते वटनि वेंदा ऐं दाइश में शामिलु थींदा रहिया, जंहिंजो नतीजो वञी इहो निकितो त शाम जूं जाग्राफ़ियाई हदूं पार करे दाइश वेढ़ाकनि इराक़ जे सरहदी दंगनि ऐं तेल जे खूहनि ते कब्ज़ा करणु शुरू कया। शिया आबादियुनि खे मौत जी निंड सुम्हारींदा रहिया, साॻियो ई कलमो पढ़ंदड़नि खे क़तलु कंदा ऐं पंहिंजी ख़िलाफ़त जा ऐलान कंदा ऐं ॿियनि मुल्कनि ताईं पंहिंजी ख़िलाफ़त जी क़बूलदारी लाइ तबलीग बि कंदा रहिया। ऐं अहिड़ी तबलीग खां पोइ संदनि सिफ़ुनि में दुनिया जहान जा पाण जहिड़ा ॿिया वेढ़ाक शामिलु करे वरिताऊं, जंहिं जो ताव, रोब ऐं तकबुर जॾहिं शाम ऐं इराक़ जे सरहदी दंग ते कब्ज़े खां पोइ ख़िलाफ़त वारे ऐलान ताईं पहुतो त अमेरिका बहादुर ऐं सऊदी जा शाह बादशाह अखियूं माटे निंड मां सुजाग थिया। दाइश जे कब्ज़े खां शाम ऐं इराक़ जा इलाइक़ा छॾाइण लाइ मथनि कार्रवायूं थियणु शुरू थियूं, बंदूकुनि जा मुंहं खुलिया, गोलियूं हलियूं ऐं कब्ज़े हेठि आयल इलाइक़ा ख़ाली कराइजणु शुरू कया विया। किथे शाम जे सरहदुनि अंदरि शामी हुकूमत जा ॿीहर झंडा फड़कण लॻा त किथे इराक़ में इराक़ी हुकूमत जा झंडा झूमण लॻा। इन मरहले खां पोइ दाइश जा माण्हू मार तोबची अफ़गानिस्तान में मौजूदु पंहिंजे भाउरनि जी भर में पहुता। जंहिं बाद बैयतूं थियणु शुरू थियूं, ख़िते जी ख़ुशहाली खे बारूद जी बूह में लेथण ऐं लपेटण लाइ वरी खूनी हिकमत अमलियूं थियणु लॻियूं। अफ़गानिस्तान जे केतिरनि ई ज़िलनि में कब्ज़ा थियणु शुरू थिया ऐं हिकु भेरो ॿीहर मौत जी रांदि जी शुरूआति थी, जेका अञा बि जारी आहे। दाइश मुतलिक़ रिपोर्टूं आहिनि त साल 2015 जे 5 महीने ताईं दाइश जे दहशतगर्दनि पारां अफ़गानिस्तान जे सूबे लंगरहार जे घणे इलाइक़े ते कब्ज़ो कयो वियो। उन मंज़रनामे ताईं जेतोणीकि पाकिस्तान जा सरहदी दंग खुलियल रहिया, पर ईरान पारां दाइश खे पंहिंजे दंगनि में दाख़िल न थियणु ॾियण लाइ तालिबाननि खे ॾोकड़ ऐं हथियार मुहैया कया विया ऐं ईरान हुकूमत पारां चयो वियो त पाण में विढ़ो, मरो, ॻरो, कुझु बि कयो ऐं कीअं बि कयो, पर दाइश जे दहशतगर्दनि खे ईरानी सरहदुनि खां घणो परे रखो। जॾहिं त पाकिस्तान में वक़फ़े वक़फ़े सां धमाका थींदा रहिया, आर्मी पब्लिक स्कूल खां वेंदे लाहौर पार्क ऐं हाणे सेवण ताईं दहशतगर्दनि ख़िलाफ़ ज़रबे अज़ब ऑपरेशन बि थियो, कराची ऑपरेशन बि हलंदड़ आहे ऐं हाणे रद्दुल फ़साद नाले ऑपरेशन बि जारी आहे। पर हाणोकि हलंदड़ ऑपरेशन खां अॻु ज़रबे अज़ब ऑपरेशन दौरान जॾहिं वेढ़ाकनि जा वेढ़ा नाबूद करे खेनि बे हथियारो ऐं हीणो कयो वियो त साॻिया वेढ़ाक अफ़गानिस्तान खे पंहिंजो पेकाऊं घरु सम्झी सरहद पार करण में कामयाबु विया। जंहिंखां पोइ जूं कहाणियूं इहे आहिनि त पाकिस्तान मां अफ़गानिस्तान में मुल्क जे मशहूरु सियासी शख़्सियतुनि जा फ़र्ज़ंद अगवा करे से उते पहुचाया विया ऐं अफ़गानी दंगनि अंदरां ई खेनि बाज़ियाब करायो वियो। जॾहिं त इन विच में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दाइश जी आमद जी मशहूरी लाइ भितियुनि खे कारो कयो वियो ऐं पंफलेट मिलण जूं पिणु रिपोर्टूं साम्हूं आयूं। एतिरो ई न पर कुझु आपघाती बम्बार बि पकड़िया विया, जिन खे मुल्की दंगनि में रहंदड़ सहूलियतकारनि बम फाड़ण, माण्हू मारण ऐं पाकिस्तान में क़यामत जा मंज़र फिल्माइण लाइ मुकमिल सहकार कयो। इन दौरान आर्मी पब्लिक स्कूल पेशावर ते हमले खां पोइ नेशनल एक्शन प्लान बि जोड़ियो वियो, पर इन प्लान ते पूरे मुल्क में अमल थी न सघियो। पंजाब में नून लीग सरकार पंहिंजे सियासी मुफ़ादनि जी हासिलात लाइ वेढ़ाकनि ते हल्को हथु रखियो ऐं इमरान ख़ान पंहिंजे मुफ़ादनि खे मथां रखियो। हिकिड़नि चयो वेढ़ाकनि सां ॻाल्हायो, ॿियनि चयो अफ़गानी हिते ई तरसायो, टियनि चयो हथियार बंदनि सां ॻाल्हियूं करण ई बहितर आहिनि। अगर तालिबान का ये उनका नुक्ता नज़र है और स्टैंड है कि हम अगयार की जो पाकिस्तान के ऊपर तसल्लुत और डिक्टेशन, हम उसके खिलाफ सब आ रहा है, तो फिर तो उनको
आपने ये हरकतें नहीं करनी चाहिए कि हम तो पाकिस्तान के खिलाफ, जो पाकिस्तान के दुश्मन हैं, उनके ऊपर हमने एक स्टैंड लिया है। मुज़ाकरात दुश्मनों से होते हैं, दोस्तों से गप लगती है। अमेरिका तालिबान से मुज़ाकरात करने के लिए तैयार है, तालिबान नहीं तैयार। यहाँ तो तैयार है मुज़ाकरात करने के लिए अक्सरियत उनकी। जिस तरह अमेरिकनों ने कतर में तालिबान का ऑफिस खोला है, कोई कम से कम मुज़ाकरात के लिए कुछ उन ग्रुप्स को इन्वाइट करें कि डायलॉग के लिए कोई ऑफिस खोलें। ये जो लोग कहते हैं ना कि टॉक्स फेल हो गई, टॉक्स तो कामयाब हो चुकी हैं। टॉक्स कामयाब हो गई हैं। टॉक्स कामयाब ऐसे हो गई हैं कि हमें ये पता चल गया है कि अक्सरियत तालिबान की बात करना चाहती है। हमें इंफॉर्मेशन है कि जो बड़े असल में लड़ने वाले ग्रुप्स हैं वजीरिस्तान में, सब बात करना चाहते हैं और अमन चाहते हैं। ये हमें इंफॉर्मेशन मिली है। तालिबान की बार बार एक रिक्वेस्ट आई है कि आप ड्रोन अटैक्स बंद कराएं, हम बातचीत करने के लिए तैयार। लेकिन बेनज़ीर भुट्टो को तो खतरा सिर्फ एक जगह से था, क्योंकि उन्होंने क्या किया थी कि वो तालिबान के खिलाफ भी कार्रवाई करेंगे और अलकायदा के खिलाफ, तो उनको तो उधर से थ्रेट थी। मैं तो पहले दिन से कह रहा हूँ कि ये कभी हमारी जंग थी नहीं और हमें पढ़ना नहीं चाहिए था, लिहाजा मुझे उधर से तो कोई मसला नहीं है। मतलब तो नंढे खां वॾे पैमाने ते सिधी या अणसिधी रीति वेढ़ाकनि जी हिमायत वारो अंसर मौजूदु रहियो, जेको रद्दुल फसाद नाले ऑपरेशन जे ऐलान वक़्तु बि साम्हूं आयो ऐं उन वक़्तु बर वक़्तु इहो चयो वियो त पंजाब में कंहिं बि ऑपरेशन जी ज़रूरत न आहे। पर ॿिए तरफ़ जेतोणीकि अस्करी क़यादत पारां दहशतगर्दनि खे मात ऐं मौत ॾियण जी कोशिश कई वई आहे, पर नेशनल एक्शन प्लान खे पूरे मुल्क में अमली तौरु लागू करण लाइ रुकावटूं बहरहाल सियासतदाननि पारां ई विधियूं वयूं आहिनि, जंहिं करे न मुकमिल दहशतगर्दी पाकिस्तान में ख़त्म थी सघी आहे ऐं नई दहशतगर्दनि जा सहूलियतकार सोगा थी सघिया आहिनि, जंहिंजो नतीजो मुल्क में दहशतगर्द सरगर्मियुनि मां वक़फ़े खां पोइ नज़र अचे थो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जा ख़तरा ऐं दाइश केतिरी सगारी आहे, उन मुतलिक़ BBC जे ख़ासि रिपोर्टर दाऊद अज़मी जो चवणु आहे त दाइश विच ओभर खां पोइ पहिरियों भेरो अफ़गानिस्तान जे पुराणे नाले खुरासां तौरु नई शाख जो ऐलान साल 2015 में कयो। कुझु हफ़्तनि में ई अफ़गानिस्तान अंदरि दाइश 5 सूबनि हलमंद, ज़बोल, फरह, लागर ऐं नगरहार ताईं पहुती ऐं संदन कोशिशूं नंढनि इलाइक़नि ते कब्ज़ा करे पूरे अफ़गानिस्तान ताईं वधण ऐं इलाइक़नि ते कंट्रोल करण जो शुरू थियो। दाऊद अज़मी मूजिबि त दाइश विढ़ाकनि पारां अफ़गानिस्तान अंदरि सभ खां पहिरीं अफ़गान तालिबाननि खे ज़ेर करण लाइ कमु कयो ऐं दाइश विढ़ाकनि शुरूआती तौरु अफ़गान तालिबान विढ़ाकनि खे संदन कब्ज़े हेठि आयल इलाइक़नि मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कई। खेनि इहा उमेद हुई त उहे अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे इलाइक़नि मां तालिबान जे इतिहादी अलक़ाइदा जे विढ़ाकनि खे बि भॼाइण में कामयाबु वेंदा, या वरी उहे विढ़ाक उन्हनि जी सफ़ुनि मां निकिरी दाइश में शामिलु थी वेंदा। तजिए निगार मूजिबि दाइश अफ़गानिस्तान में वॾे पैमाने ते मक़ामी माण्हुनि जी हिमायत हासिलु करण में नाकाम वई, पर साल 2015 जे 5 महीने ताईं दाइश नंगरहार सूबे ते घणे भाङे कब्ज़ो ज़रूरु करे वरितो ऐं नंगरहार सूबे खे पंहिंजो अण ऐलानियल राजधानी बणाए वरितो, जॾहिं त हिन वक़्तु दाइश उत्तर अफ़गानिस्तान तरफ़ तेज़ीअ सां वधी रही आहे ऐं उत्तर अफ़गानिस्तान खे पंहिंजो मर्कज़ बि बणाइणु घुरे थी, जंहिंजो सबबु सिर्फ़ु एतिरो आहे त अफ़गानिस्तान जे उतरे इलाइक़नि में हिकु तरफ़ दाइश जी ख़्वाहिश विच एशिया में चीचन ऐं चीनी ओगर वेढ़ाकनि सां राब्ता क़ाइमु करणु आहे ऐं उनखे पंहिंजी सफ़ुनि में शामिलु करण ई दाइश जो मुखिया ऐं मर्कज़ी नुक़्तो ऐं महवर आहे। ऐं हिन वक़्तु अफ़गानिस्तान अंदरि दाइश ज़बोल ऐं गज़नी जे कुझु इलाइक़नि में बि मौजूदु आहे त साॻे वक़्तु अफ़गानिस्तान जे उतरे इलाइक़नि में बि संदन सरगर्मियूं हलंदड़ आहिनि, जॾहिं त ॾखिण ऐं ओलह अफ़गानिस्तान में दाइश ख़िलाफ़ु अफ़गान तालिबाननि ऐं नेटो फ़ौज जी कार्रवाइनि करे उतां दाइश वेढ़ाक घणे भाङे ख़तमु थी चुका आहिनि ऐं दाइश मुख़ालिफ़ अफ़गानी फ़ौजी कार्रवायुनि तोड़े तालिबान वेढ़ाकनि सबबु हिन वक़्त ताईं सवें दाइश वेढ़ाक मारिजी पिणु चुका आहिनि। दाऊद अज़मी मूजिबि त दाइश जी सफ़ुनि में अफ़गानी या पाकिस्तानी तालिबान वेढ़ाक बि शामिलु आहिनि, त वरी साॻे वक़्तु विच एशिया मुल्कनि में विढ़ंदड़ तंज़ीम इस्लामिक मूवमेंट ऑफ उज़्बेकिस्तान जा वेढ़ाक बि शामिलु रहिया आहिनि। दाइश मुतलिक़ इहो पिणु चयो वञे थो त जुलाई साल 2016 में क़ाबिल एहतिजाजी रैली ते धमाके में 80 माण्हू मारणु, मुहर्रम महीने में जुलूस ते हमले में 30 आज़ादार मारणु, मस्जिद ते हमले में 30 माण्हू मारणु ऐं अफ़गानिस्तान में शिया फ़िरक़े जे मुसलमाननि ते हमलनि ऐं क़बाइली बुज़ुर्गनि तोड़े दीनी आलमनि खे मारण जी बि ज़िम्मेवार दाइश ई रही आहे। BBC जे ख़ासि रिपोर्टर दाऊद अज़मी मूजिबि त ख़िते में दाइश जी दाख़िला थियण सां पुरतशद्दुद कार्रवायुनि में वाधा ई आहे ऐं जेतोणीकि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में आपघाती हमला अलक़ाइदा जी बदौलत थियणु शुरू थिया, पर उन्हनि खां बि वधीक हमलनि ऐं ज़ालमाणियुनि कार्रवायुनि जी दाइश रिथाबंदी रखे थी। उहो माण्हुनि खे ज़िबह करे मारण
मथनि सीननि ते बम ॿधी मारणु, औरतुनि खे कुहणु, औरतुनि खे जबरी तौरु परणाइणु, नंढड़नि ॿारनि खे आपघाती हमलनि में इस्तेमालु करणु ऐं ॿियनि विड़हाक सरगर्मियुनि में पंहिंजो हिसो बणाइण वारियूं सरगर्मियूं रखे थी। दाइश मुतलिक़ BBC पंहिंजी रिपोर्ट में वधीक ॼाणायो आहे त नंगरहार सूबे में रेडियो ख़िलाफ़त जी नशरियात जेका हिकु भेरो स्टेशन तबाह थियण करे बंदि थी हुई, पर उहा रेडियो स्टेशन हिकु भेरो ॿीहर तयारु कई वई आहे। ऐं रेडियो ख़िलाफ़त जी नशरियात नंगरहार ऐं अफ़गानिस्तान जे कटर नाले सूबे में त ॿुधी वञे थी, पर साॻे वक़्तु ॿिन्ही सूबनि सां लॻंदड़ पाकिस्तान जे सरहदी दंगनि वारनि इलाइक़नि में बि ॿुधी वञे थी। ऐं उन रेडियो ख़िलाफ़त नाले स्टेशन तां दाइश विड़हाक पाण खे वधीक मुनज़िम करण जी तयारी करे रहिया आहिनि, जॾहिं त दाइश ख़िते में वधीक सगारी थियण लाइ इंटरनेट जो इस्तेमालु बि तमामु घणो करे रही आहे। दाऊद अज़मी मूजिबि त दाइश जहिड़ी रीति अफ़गानिस्तान अंदरि कारवायुनि में मुलविस रही आहे, बिल्कुलु अहिड़े नमूने पाकिस्तान में हमलनि में पिणु मुलविस आहे। कराचीअ में साल 2015 में बस हमले में 40 शिया मारण ऐं हलंदड़ महीने 16 फ़रवरी ते कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार ते आपघाती हमले में 90 माण्हू मारण जी बि ज़िम्मेवार दाइश आहे। दाइश मुतलिक़ दाऊद अज़मी जो ख़्यालु आहे त अफ़गानिस्तान में गुज़िरियल 40 सालनि खां जंग वारी सूरतहाल रही आहे, पर कॾहिं बि हिते फ़िरके जी बुनियाद ते क़त्लेआम नाहे थियो, जॾहिं त हाणे दाइश फ़िरकनि जी बुनियाद ते इराक़ ऐं शाम वारी कहाणी अफ़गानिस्तान में शिया फ़िरके जे माण्हुनि ते हमला करे वरजाइणु घुरे थी। BBC जी रिपोर्ट पंहिंजी जॻह ते, पर इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त दाइश शाम खां इराक़, अफ़गानिस्तान खां पाकिस्तान ताईं जे सफ़र दौरान न रुॻो खूनरेज़ी बर्पा कई आहे, पर विड़हाकनि खे पंहिंजी सफ़ुनि में आणण में पिणु कामयाबु वई आहे। तंहिं करे घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त न रुॻो दहशतगर्दी जे अंसर खे ख़तमु करण लाइ हिकमत अमली जोड़े, दहशतगर्दनि ऐं संदन सहूलियतकारनि ख़िलाफ़ पाकिस्तान अंदरि नेशनल एक्शन प्लान तहत कार्रवाई वधीक मुयसरु बणाई वञे, पर अफ़गानिस्तान आॾो पिणु दहशतगर्दी ख़िलाफ़ वाज़े ऐं चिटो मौक़िफ़ रखियो वञे त जीअं अमुन बहाली जो ख़्वाबु साबिया माणे सघे।